अम्मा कुजाड़ो पुट सारंग अधी सुखा नजर किन था अचन किथे वैन पुट हू तो पिंड जे घर हलिया विया। पिंड जे घर? हाओ पुट उन जो पिंड जो घर पंहिंजो हो न उत हलिया विया। अम्मा सारंग के हिते कहिड़ी तकलीफ़ थी जो धार थी विया? अबा बचे सारंग त हिते रहण जो शौक़ हो पर ई शौक़ वरी पां वारी सुखा के हो त धार थियूं। ए ना मां ना ये मूंखे ॻाल्हि के न थी वणे। माण्हू चवंदा त पूरो सारंग खां तंग थी पियो आहे। हाओ बा तुंहिंजी इहा ॻाल्हि त सची पर हो पंहिंजी मर्ज़ी वारा आहिनि। मां गॾु हूंदासीं न त ई खासो। हाओ पुट ईअं त आहे। मां सोरई जे वञण किना मूंखे पतो पियो आहे त धार थियण जो दर्द दिल खे केतिरा ॾुख थो ॾिए। हा पुट मां सोरई खे त मूं आसमान जी हद जेतिरो चाहियो हुयो, पोइ बि हू अलॻि थियण जो सोचे उते वेही रही। पुट हाणे तूं हुन सोरी खे विसारे छॾ, उनखे यादि करण जो कहिड़ो कमु हा जे तुंहिंजो जरो बि ध्यानु न रखियो ईअं पिंड जो फ़ैसिलो करे हली वई। मां हिन ॻाल्हि जो त मूंखे बि अरमान आहे, सोरई मूंखे एतिरो जल्दी कीअं भुलिजी वई। ॾिस न पुट इन सुरईअ जा कम। मां हर घर में नंढड़ा नंढड़ा जहिड़ा थींदा रहनि था, उनखे ॾिसी कीअं न रुसबो आहे। मां पुट रुसण त घोरियो पर इहा नूरी रन आहे न तोह कना तलाक गिनण जूं ॻाल्हियूं पई करे। न मां न मरी वेंदुसि पर सोरईअ खे तलाक कीअं न ॾींदुसि। आऊं तव्हां सभिनी खे अॻुवाट इतला करे थो छॾियां, मता पोइ अवी चओ मूंखे त असांखे अॻुवाट इतला जी ख़बर ई कोन हुई। ई राणा खान हिकु झेड़े जो इम्कान आहे का? मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो, जेसि ताईं इहो चनेसर जीअरो आहे न ईअं सम्झो त झेड़े जो इम्कान आहे ई आहे ऐं झेड़ो थींदो ई थींदो। ए असीं बि तयार आहियूं, भले चनेसर खान झेड़ो करे ॾिसे त ख़बर पवेसि। ओए रखीस न ऐं शाबाश, हाणे कई थई कम जी ॻाल्हि कांबू। मतलब त तव्हांखे हर वक़्तु झेड़े खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु रहणो आहे। ए राणा खान ए तोह जी लत ॻरी थी पई आहे, ए न त असांखां की न थी आहे गफ़लत कॾहिं। प्रभु गफ़लत कजो बि न, मुंहिंजे चवण जो ख़ासि मक़सद बि इहो ई आहे, मतिलब बि इहो ई आहे। ए राणा खान ए तू कंहिं ॻाल्हि जो बि उल्को मत कर। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।